जेतरी दवा पियारे असर ही कान थी करे। दवा न पीअंदव त फ़ाइदो किथां पवंदव? हथ सां बीमारी बचे ऐं वरी दवा पई करे। ॾिसो था न पिया, हीअ माई मूंखे हिते बर्दाश्त बिल्कुलु न कंदी। ज़ीनत कुछ ख्याल कर ज़ीनत। तव्हां कंहिं सुठे डॉक्टर खे वञी छो नथा ॾेखारियो? पाण ई ख़बर पइजी वेंदी त बीमारी मौसम जी मट सट जे करे थी आहे या हथ सां ॾिनी वई आहे। तूं हिनखे छॾ, मां मरां या बचां, तूं वञी पंहिंजो कमु कर। हल मूंसां तूं लख दफ़ो ॾिंगो सही। मां मञां थी त तो मूं मथां हज़ार ज़ुल्म कया आहिनि, पर पोइ बि मां तुंहिंजी दुश्मन न आहियां। तूं हिन जी दुश्मन न आहीं त जा मां हिन जी दुश्मन आ? तोखां वधीक हे मूंखे प्यारो आहे। ज़ीनत तो त सॼी उमिरि मूंखे पिटियो आहे, तोखां वधीक ख़्याल त मुंहिंजो दादली कंदी आहे। दादली हा, इहो सभु कुझु मिल्कियत फॿाइण जे लाइ। जॾहिं ही सॼी मिल्कियत आहे ई दादली जी, पोइ हीअ मूंखे छो मारींदे? हिते मां कॾहिं बि ख़ुशि कान रही सघंदसि। को पको घर या कच्ची कोठी सही, मूंखे उते छॾे अच। मां हाणे हिते हिकु ॾींहुं बि न रहंदसि। ख़ुदा ख़ैर करे हिन माई अगरि तोखे कुझु ॾिनो त सॼो इल्ज़ाम मुंहिंजे मथां अची वेंदो। हिन खां अलॻि रहियल हूंदसि त घटि में घटि इल्ज़ामनि खां त बचियल हूंदसि न। हाणे कच्ची कोठी में तूं न ज़ीनत रहंदी, मां भर पासे कंहिं कच्चे कमरे में ज़ीनत जो सामान खणी वञी फिटो करे थो अचांसि। बस मूंखे गुदामनि में रहण जो लाचार न आहे। जेकॾहिं मूं मां बेज़ार थियो आहीं त बाबा ऐं अम्मा जी जाइ ख़ाली पई आहे। पोइ मां सुभाणे ई ओॾां निकिरी थी वञा। हितां तुंहिंजो हाणे जनाज़ो निकिरंदो, जनाज़ो। हाणे गाॾी कढी ऐं हींअर वञी ॾेखारे अचो। मां बाबा खे चवां थी त गाॾी कढे, तूं जल्दी हिन जा लटा बदिलाए वठ। कंगण सां गॾु रथ मूंसां खान लॻे थो यार तोखे बीमारी पकड़े वई आहे। न मूंसां न, हे चेक कराइण खां पोइ त ख़बर पवंदी त आख़िर कहिड़ी बीमारी आहे। मूं तव्हांखे पहिरियों ई चयो त कुझु टेस्टियूं थींदियूं। पोइ देरि न कयो डॉक्टर साहब, लिखी ॾियो त कहिड़ियूं कहिड़ियूं टेस्टूं कराइणियूं आहिनि। हा डॉक्टर साहब, तव्हां लिखी ॾियो त असां वञी रिपोर्टूं करायूं।
ॾाढो आहे। जी बाबा। हा सहारे ज़रूरत न आहे मूसा ख़ान खे, वो त मूसा ख़ान आई है पेरा। ये दुआ जा हथ मूसा जी ज़िंदगी लाइ घुरे थी या पंहिंजे बचाव लाइ? जेकॾहिं मूसा जी दुआ घुरे थी त दुआ फज़ूल अथई, छो जो मूसा जो वक़्तु पूरो थी चुको आहे। ऐं पंहिंजे बचाव लाइ दुआ घुरी थी त उन ते अमल बि कर। दुआ खां पोइ मुंहिंजे पेरनि ते हथ रखी माफ़ी घुरंदीअ त पोइ माफ़ी मिलंदई। माई आस्ते छोरी आस्ते। जेको कंध रब जे दरबार में झुकियो आहे न, उहो मूसा ख़ान जहिड़े ज़ालिम जे अॻियां बि न झुकियो आहे। त पोइ तूं केरु थींदी आहीं? ॿुधाईंदसि तोखे, मां ॿुधाईंदसि। दादिले जे गले ते चमाट हणी पंहिंजी मुसीबत खे दावत ॾिनी आहे, मुसीबत खे दावत ॾिनी आहे। हल हल निकिर छोरी हल। हेलो बाबा साईं। बाबा ये रिपोर्टूं डॉक्टर खे ॾेखारे दवाऊं वठी कीअं दवा खाइजे, कीअं वज़न खाइजे, इहो हाल वाल वठी करे थी सके थो डॉक्टर रिपोर्टूं ॾिसण खां पोइ पंहिंजे घर भरण लाइ तव्हांखे 2 टे ॾींहं दाख़िल करे रिपोर्टूं चेक कराए पोइ हलियो अचिजे। चङो हाणे मां हलां थो। भला तुझा शी मरे त भले चरे त उफट वरे। हाणे वठी ॾिसो त डॉक्टर जो इम्तिहान जे असल हक़ीक़त ताईं पहुचे थो त ठीकु, जेकॾहिं थिए थो बता भला साल तुंहिंजा भाउ। इहा ॻाल्हि पकी आहे त पोइ हिते वेही सुस्ती छाजी था कयूं? खान खे हर हालत में ख़तम करणो आहे। हींअर ई निकिरो ऐं गाॾियूं तयारु कयो, फोर्स बि तयारु कयो। सुबुह जो सवेर सिज उभरण खां पहिरीं ॻोठ खे घेरो करणो आहे। डॉक्टर साहब भला बीमारी जड़ जी ख़बर पई या न? फिफड़ ऐं जहिड़े ते असर आहे। छाजो असर आहे सही? भला ख़तरे जी ॻाल्हि त न आहे? भला साल तुंहिंजा भाउ। छो भला तातली तबियत पुछण खां सवाइ ईअं मुंहुं ख़राब करे वेठी आहे। छा चयो डॉक्टर? टेस्टियूं करायूं आहिनि। तुंहिंजो पीउ भला तुंहिंजा भाग उहो डॉक्टर खे ॾेखारण वियो आहे। बाबा खां पोइ दाना दंग थियो। तातली छा पई सोचे?
अॼु ज़ीनत मूं मथां हथ खयो आहे। छा तो मथां ज़ीनत हथ खयो आहे? हा, मूं मथां हथ खणण वारे जो चंबो मां भञी छॾींदी आहियां, पर मां तुंहिंजे करे ख़ामोश रहियसि त तूं घर में नाहीं। जेकॾहिं मां कुझु कयां हा त गोड़ थी पई आहे ऐं तूं ई अची करे मूंखे तानो हणी हा। बस सुबुह थियण ॾे। जेकॾहिं इन्हीअ ज़ीनत तुझे पेरनि ते हथ रखी माफ़ी न वरिती तोखां त पोइ उनखे मां हमेशह हमेशह लाइ नावेल मां कढी छॾींदुसि। हाणे त ख़ुशि? हा, खीर गरम कयो आहे, खणी अचां? तो एतिरे प्यार ऐं कुर्ब सां खीर गरम करे रखियो आहे, वञ खणी अच। हाणे तबियत कीअं अथव? मां चवां थो निकिरे था ऐं वरी इहो पंहिंजो मुंहुं मूंखे न ॾेखारिजांइ। न मूंसां न, मां तुंहिंजी दुश्मन न आहियां। तूं न आहे त वरी ॿियो केरु आहे? जंहिंखे पंहिंजो सॼण सम्झी पियो न। बस हाणे बस बस। अचे खीर वठो। पल घड़ीअ लाइ तव्हांखे आराम अची वेंदो। जॾहिं ख़बर बि अथई त हुनजी तबियत सही न आहे त पल घड़ी लाइ आराम नथी करणेसि। जंहिं वक़्तु ॾिस अची थी वञे, हलाणे था हल। सकीना, सकीना जे इहो प्यार ऐं कुर्ब वारो सलूक रवा रखी आहे त छो मां तोखां एॾी नफ़रत कयां? सकीना, अॼु खां पोइ मां तव्हांखे शिकायत जो मौक़ो न ॾींदसि। सकीना, सकीना, पोइ ईअं सम्झ त मां हमेशह लाइ नफ़रतुनि खे विसारे छॾियो ऐं हिन दिलि मां नफ़रत जी पाड़ ई पटे छॾी। दिलावर, अॼु मां तोसां वाइदो थी कयां त तुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर मां पंहिंजी जान बि निछावर करे छॾींदसि। हाँ, इहो मां छा पई ॾिसां? दिलावर ऐं सकीना एॾियूं कुर्ब वारियूं कचहरियूं? सम्झां थी, सकीना जे तवीज़नि वॾो असरु ॾेखारियो। जेकॾहिं मूं ईअं ई लापरवाही कई न त माई दिलावर जे दिलि में जाइ ठाहे वेंदी ऐं मुंहिंजे लाइ नफ़रत पैदा थींदी। हलिया सोणी, हलिया सोणी, सोणी, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। तव्हांजी तबियत त ठीकु आहे न? सोणी, मुंहिंजी तबियत ठीकु आहे, पर तव्हांजे दिमाग़ खे छा थियो आहे? हलिया वे सोणी, तूं बि वे। न, मां हिते सही आहियां। छॾ जिद खे, वे वे। खैरा जे सिर ॾेखार हुजे को थोड़ा पैसा हा छा त विसारे छॾिया। इहे त एतिरा पैसा हा जो मरंदे घड़ीअ ताईं मुंहिंजे दिलि तां न लहंदा। तूं थी चई पई त विसारे छॾिया। न, कोन विसरंदा, कोन विसरंदा, ऐं न वरी मां को उते छॾे ॾींदसि इहे पैसा। बाक़ी हाणे इहा ॻाल्हि आहे त को न को तरीक़ो ॻोल्हणो पवंदो जीअं मां वञी उहे पैसा उतां खिसकाए कढी अचां। अम्मा, जेकॾहिं तूं ओॾे वई न त वेतर कमु ख़राब करे ईंदी आहे।
केड़ो मां संगा बदी गढण थी वञा पई मोए मिरुआ सां मां वञा थी पई पाजे कम सां मिड़ई को बहानो करे वेंदस ऐं जीअं ई पैसा हथ आया त बस उतां निकरी हली ईंदस ना मां न उतां निकरण ॾाढो ॾुखियो थी अम्मा ॾाढो ॾुखियो थई कहिड़ा जिसर ॾेखार हुजे मुंहिंजे लाइ कहिड़ी बि जाइ ते वञणो उतां मोटी अचणो को बि ॾुखियो कमु नाहे हा रुगो तो आ घुर्जे तव्हांजी पेरो खणी डर पहुंची हाणे ॾिसां त इहे पंहिंजे साथी जी जान कीअं था बढ़ाइनि पेर पूरो हाणे जल्दबाज़ी न कर पहिरियां जाचे कर ॻाल्हि जेकॾहिं हुननि खे रियायत ॾिनीसीं न त उहे असांखे ॻीचीअ में पइजी वेंदा चकरी तव्हां हिते ज़ियान करण खां बचण चाहियो था त पोइ ख़ान ऐं हुनजे साथियुनि खे चयो था हथियार फिटा कनि खाना सां ॻाल्हाए सरू कोन मञींदो त मरंदो ठीकु आहे मां ॻाल्हाए थो ॾिसां वञी ॿुधाइसि त संदसि ॿाहिरि निकिरण जी हर वाट बंदि आहे वसीम जी सर घेरो तंग कर ऐं ॻोठाणनि खे चओ त घरनि खां कोई न निकिरे जेको घरनि खां ॿाहिरि निकितो मारियो वेंदो ओके सर बाबाल साईं खैर त आहे न हा बालो खान खे जेतिरो झलियम नेठ पंहिंजी ज़िद ते चढ़ियो न मुड़ियो हिन टाइम खान वॾे घेरे में आहे उतार मां ॻाल्हि कंदो मां चिटी जंहिंमें भितर न मिटी
निकिरी वेंदो बोतारा? मुश्किल है। चारों तरफ पुलिस अथस, विच में फासी पियो है। यो जो डीएसपी है ना, यो पांजे सूबेदार जो सिर खणींदो, तॾहिं बि खान के जिंदा न छॾींदा।